नाज़रीन, कंदकोट में 10 ॾींहं अॻु घोसपुर ऐं दुरानी महर थाणे जी हद मां अगवा थियल मीराणी बिरादरी जे 3 मुखवी ज़ाहिद मीराणी, अब्बास ऐं हामिद मीराणी जे बाज़ियाबी लाइ सिंध मलाफोम जे सॾ ते मीराणी बिरादरी जे सभी माण्हुनि इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन हवाले सां पेश आहे गुलाम रसूल मीराणी जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, कश्मीर कंदकोट में वधंदड़ बदअमनी ऐं मीराणी बिरादरी के 3 मुखवियुनि समेत 6 मुखवियुनि जी बाज़ियाबी जे लाइ हिन वक़्तु सिंध मला फोरम जे सॾ ते कंदकोट इंडस हाईवे फ्लोर मिल वारे हंध जेको आहे त हिते धरणो हयो आहे ऐं धरणे दौरान जेको आहे रोड ब्लॉक करे जेको आहे हिते समें जेके माण्हू आहिनि मला बिरादरी जा उन सां गॾोगॾु जेके मुखवियुनि जा वारिस आहिनि उहे हिते हिन धरणे वारे हंध जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। बिस्मिल्लाह रहमान अॼु सिंध मला फोरम तरफ़ां असां धरणो आयो आहे। असांजा जेके आहिनि 15 ॾींहं तक़रीबन 3 मुखवी जेके आहिनि अगवा कया हुआ, जंहिंमें हामिद मीराणी, ज़ाहिद मीराणी, अब्बास मीराणी। एसएसपी साहब असां ॿिन्ही टाइम वरितो, उहो टाइम एसएसपी ॾिनोसीं, पर उनजे बावजूद बि एसएसपी साहब को रिस्पॉन्स ॾिनो आहे। जेतिरे ताईं असांजा माण्हू बाज़िया नथी एतिरे ताईं धरणो जारी रहंदो। पूरो ज़िलो जेको बदअमनी जी बाहि में ॿरे पियो, जंहिंसां मीराणी बिरादरी जा 3 माण्हू बि अगवा आहिनि। ज़ाहिर आहे जंहिं घर जा 3 माण्हू अगवा हूंदा उहे ज़हनी तौर परेशान हूंदा, उहे बीमारी में मुब्तला हूंदा, ज़हनी खंचार आहे, कॾहिं ॿार मरे थो या बचे थो, छा आहे इन जे लाइ असां सिंध मला फोरम जेको अॼु रोड ब्लॉक करे धरणो जो ऐलान कयो आहे। कश्मीर ज़िले जे अंदरि हे जेके रोज़ानो माण्हू अगवा थियनि था पिया, अॼु मीराणी बिरादरी जा माण्हू अगवा थिया आहिनि। हीउ वॾो असां हितां जे लाइ सिंध माण्हुनि जे लाइ, सिंध जे दोस्तनि जे लाइ वॾो जेको आहे हिकिड़ो अलमियो आहे त हिन ज़िले जे अंदरि जेको पंजाब जे बॉर्डर ते जेको आहे ज़िलो आहे, उन ज़िले जे अंदरि एतिरी वॾी बदअमनी आहे जो हितां जा माण्हू परेशान आहिनि। कश्मीर खे कश्मीर बनाए वञे थो पियो। रोज़ानो जॾहिं बि सुबुह जो उथंदा आहियूं, फेसबुक खोलियूं, किथे या तो क़त्ल जो वाक़ियो पढ़ंदा आहियूं या फलाणो माण्हू अगवा थियो। यार मच्छी जे फार्म में जेके रही करे अगवा थियनि, हिकिड़े घर जा 3 माण्हू, छा था सम्झो इहे छा पैसा ॾींदा? ऐं हालत इहा आहे, पुलिस का बि तदारो कान थी करे। राति वरी पुलिस इहो ऐलान कयो त भाई राति जो जेको आहे सो चांहि लाइ बि घरों न निकिरो, सुबुह जो वॉक लाइ बि घरों न निकिरो। माना असां अहल न आहियूं, तव्हां पाण घरों न निकिरो। असां जो भली तव्हां कर्फ्यू हणो, असां घरों निकिरो, तव्हां गोलियूं हणो या तव्हां गोलियूं हणो या धालियुनि मां खणो, तव्हां बि असांजे घरों निकिरण न कयो। निकिरूं त खमिजी वञूं, आख़िर सां काॾे वञूं। असां चवणो पए थो त हिन वक़्तु ज़िलो कश्मीर जेको आहे उहो कश्मीर खां वधीक जेको आहे बदअमनी जो मर्कज़ बनी चुको आहे ऐं इंतिज़ामिया सिर्फ़ु ख़ामोश तमाशा ई बणियल आहे। सॼे सिंध में एतिरा अगवा, एतिरियूं फुरूं, एतिरियूं धावा, एतिरी बदअमनी न आहे जेतिरी कश्मीर में आहे। ऐं ख़ासि तरह असां ॾिसूं था हिते आए रोज़ माण्हू अगवा थियनि था ऐं पोइ वरी सरकार सॻोरी उन्हनि खे भुंग ॾेई करे धाड़ियलनि खे माण्हू वापसि कराए थी। पहिरीं त असां हिन भुंग ॾियण वारे अमल जी पुज़ो मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त मीराणी बिरादरी जा जेके नौजवान अगवा कया विया आहिनि, फौरी तौर उन्हनि खे बाज़ियाब कराए वञे। सिंध हुकूमत सुती पई आहे, उनमें को बि अहिड़ो को चूंडियल नुमाइंदो न असां लड़ी आयो आहे, न पुलिस आई आहे, न उन सां गॾु को असां ॾे आयो आहे। उन सां गॾु धाड़ियलनि जूं असां ॾे फ़ोनूं अचनि थियूं, आए ॾींहं फ़ोन बाबा 40 लख ॾियो न त तव्हांजो माण्हू मारे असां दरिया ते फिटो कंदासीं। भाई असांखे त खाइण जो अटो बि कोन्हे त असां तव्हांखे 40 लख कीअं ॾींदासीं? जी नाज़रीन, मुखवियुनि जी बाज़ियाबी जे लाइ हिन लॻल धरणे में मुख़्तलिफ़ तव्हां अॻवाणनि जूं, मुज़ाहिरीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त कंदकोट ज़िलो कुझु ॾींहंनि खां वठी बदअमनी जी बाहि में ॿरी रहियो आहे ऐं असांजा जेके 3 मुखवी आहिनि, जंहिंमें ज़ाहिद मीराणी, अब्बास मीराणी ऐं हामिद मीराणी खे जेको आहे त पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम थी चुको आहे। ऐं उन्हनि जे वारसनि जो इहो चवणु आहे त मुखवियुनि जी बाज़ियाबी लाइ धाड़ियल फ़ोन करे जेको आहे त उहे भुंग तलब करे रहिया आहिनि। उन जे इतला जे बावजूद बि पुलिस हिन वक़्तु ताईं को कख भञी बीणो नाहे कयो। कैमरा टीम सां गॾु गुलाम रसूल मीराणी, मेहरान टीवी, कंदकोट।